ऐं मूंखे पका त सिंध जा करोड़े माण्हू ज़ैन शाह ते एतमाद कंदे निकिरंदा ऐं हुक्मराननि खे घर भेड़ो कंदा। अगरि साईं ज़ैन शाह खे गिरफ़्तार कयो थो वञे त तव्हांजो अॻिते अमल छा हूंदो? यकीनन सिंध यूनाइटेड पार्टी हर लिहाज़ खां गिरफ़्तारियुनि जे हवाले सां केसनि जे हवाले सां पंहिंजी मुकमल रिथाबंदी कई आहे त असां हीअ तारीख़ ताक़तवर बनाइण लाइ अवाम वटि ईंदासीं, छाकाणि त असांजी सॼी जदोजहद पुरअमन सियासी जदोजहद आहे ऐं पुरअमन सियासी जदोजहद ई नतीजा ॾींदी आहे। उन करे असां सिंध यूनाइटेड पार्टी सिंध जे करोड़े माण्हुनि सां गॾिजी तब्दीली आणण लाइ सिंध जे मथां जेकी मुसीबतूं मड़ियूं वयूं आहिनि, क़ौमी मफ़ादनि जो जेको तहफ़ुज़ जी जेकी ज़मानत ज़ैन शाह बणिजी उथियो आहे, मूंखे पका त सिंध जा माण्हू साथ ॾींदा ऐं असां पंहिंजे मक़सद में कामयाबु ईंदासीं ऐं जबरी फ़ैसिला जेके हुक्मराननि जी तरफ़ां मड़िया पिया वञनि, सिंध जा जेके कुदरती वसाइल खसण जी साज़िश पई थिए, दरिया खसण जी साज़िश पई थिए, ज़मीनूं खसण जी साज़िश पई थिए, उनखे नाकाम बनाईंदासीं ऐं ताक़तवर तारीख़ जे ज़रिए अवामी इनक़लाब आणींदासीं।